ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 3/2/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार स्वदर्शन चक्रधारी ठहो। तव्हांखे लाइट हाउस ठहिणो आहे। पंहिंजी खे आत्मा सम्झो, हिन में गफ़लत न करो। प्रश्न आहे, तव्हां सभिनि खां वंडरफुल स्टूडेंट आहियो कीअं? उत्तर आहे, तव्हां रहंदा ग्रस्त व्यवहार में आहियो। श्री निर्वाह जे लाइ 8 घंटा कर्म बि कंदा आहियो। साथ साथ भविष्य 21 जन्मनि जे लाइ भी 8 घंटा बाप समान ठहिण जी सेवा कंदा आहियो। सभु कुझु कंदे बाप ऐं घर खे यादि कंदा आहियो न। ये ही वंडरफुल स्टूडेंट लाइफ आहे। असां रहंदा ग्रस्त व्यवहार में आहियूं। श्री निर्वाह अर्थ जे लाइ 8 घंटा कर्म बि कंदा आहियूं। साथ साथ भविष्य 21 जन्मनि जे लाइ भी 8 घंटा बाप समान ठाहिण जी सेवा बि कंदा आहियूं। ख़ुदि बि ठाहींदा आहियूं, ॿियनि खे बि ठाहींदा आहियूं। त 8 घंटा इहे सेवा कंदा आहियूं, 8 घंटा श्री निर्वात कर्म कंदा आहियूं। सभु कुझु कंदे हुए बाप ऐं घर खे यादि कंदा आहियूं। इहा आहे तव्हांजी वंडरफुल स्टूडेंट लाइफ। नॉलेज ॾाढी सहज आहे, सिर्फ़ु पावन ठहिण जी महिनत आहे हिन में। ओम शांति। बाप ॿारनि खां पुछंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। मूल वतन बि नंबरवार ज़रूरु यादि ईंदो आहे न। ॿारनि खे इहे बि ज़रूरु यादि ईंदो हूंदो कि असां पहिरियों शांति धाम में रहण वारा आहियूं, पोइ ईंदा आहियूं सुखधाम में। इहे त ज़रूरु अंदरि में सम्झंदा हूंदव न। मूल वतन खां वठी करे इहे सृष्टि जो चक्कर आहे, उहो कीअं फिरंदो आहे, इहे बि बुद्धि में आहे न। मूल वतन खां वठी करे इहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, इहे बि असांजी बुद्धि में आहे। हिन समय असां ब्राह्मण आहियूं, पोइ देवता क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदासीं। इहे त बुद्धि में चक्र हलणो आहे न। ॿारनि जी बुद्धि में सॼी नॉलेज आहे। बाप सम्झाईंदा आहियूं, बाप सम्झायो आहे। अॻियां न ॼाणंदा हुआसीं, हाणे तव्हां ई ॼाणंदा आहियो। दिन प्रतिदिन तव्हांजी वृद्धि थींदी वेंदी आहे। ॾाढनि खे सिखलाईंदा रहंदा आहियो। ज़रूरु पहिरियों तव्हां ई सुदर्शन चक्रधारी ठहींदा आहियो। हिते तव्हां वेठा आहियो, बुद्धि सां ॼाणंदा आहियो उहो असांजो बाप आहे। उहो ई सुप्रीम टीचर आहे, सिखलाइण वारो। बुद्धि सां ॼाणंदा आहियो उहो ई असांजो बाप आहे, उहो ई सुप्रीम टीचर आहे, असांखे सिखलाइण वारो। उन्हनि ई सम्झायो आहे कि असां 84 जो चक्कर कीअं लॻाईंदा आहियूं। बुद्धि में ज़रूरु यादि ईंदो आहे न। इहो बुद्धि में हर वक़्तु यादि रहणो आहे। लेसन कोई वॾो न आहे, सेकेंड जो लेसन आहे। बुद्धि में रहंदो आहे असां किथां जा रहवासी आहियूं, पोइ हिते अची करे पाठ वॼाइण ईंदा आहियूं। 84 जो चक्कर आहे न। सतयुग में एतिरो जन्म, त्रेता में एतिरा जन्म, इहे चक्कर त यादि कंदा आहियो न। पंहिंजो जो पोज़ीशन मिलियो आहे, पाठ वॼायो आहे, उहो बि ज़रूरु बुद्धि में यादि रहंदो। पाण जो पोज़ीशन असांखे मिलियो आहे, असांजो पाठ वॼायो आहे भई 84 जन्मनि जे चक्कर में असां कहिड़ो कहिड़ो पाठ वॼायो आहे, उहो बि ज़रूरु बुद्धि में ईंदो। चईंदा असां डबल सिरताज हुयासीं, पोइ सिंगल सिरताज वारा ठहियासीं। पोइ सॼी राजे असांजी हली वई, तमो प्रधान ठही वियासीं न। इहे चक्कर त फिरणो ई आहे। हिन करे नाम ई लिखियलु आहे स्वदर्शन चक्रधारी। आत्मा खे ज्ञान मिलियो आहे न, आत्मा खे दर्शन थियो आहे। आत्मा ॼाणंदी आहे असां ईअं चक्कर लॻाईंदा आहियूं। हाणे पोइ वञिणो आहे पंहिंजे घर। बाप चयो अथई मूंखे यादि करो त घर पहुची वेंदव। ईअं बि न कि हिन समय तव्हां हुन अवस्था में वेही वेंदव, न। ॿाहिरां जी ॾाढियूं ॻाल्हियूं बुद्धि में ईंदियूं आहिनि। कंहिंखे छा यादि ईंदो आहे, कंहिंखे छा यादि ईंदो आहे। हिते त बाप चईंदा आहिनि ॿियूं सभु ॻाल्हियुनि खे समेटे हिकु मुंहिंजी यादि में रहो। श्रीमत मिलंदी आहे न, उन ते हलणो आहे। सुदर्शन चक्रधारी ठही करे तव्हांखे अंत ताईं पुरुषार्थ करिणो ई आहे। पहिरियों त कुझु बि न पतो हुयो, हाणे त बाप बतलाईंदा आहिनि। उन्हनि खे यादि करण सां सभु कुझु अची वेंदो आहे न। रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज सॼो बुद्धि में अची वेंदो आहे न। इहे त सबक़ु पाठ मिलंदो आहे, उनखे घर में बि यादि करे सघंदा। इहे त बुद्धि सां सम्झण जी ॻाल्हि आहे।
तव्हां वंडरफुल स्टूडेंट आहियो। बाबा चईंदा आहिनि न, बसि अधु घंटो बाबा जी यादि, अधु घंटो पढ़ाई, पोइ कर्म में लॻी वञो। बाप समझाए थी 8 घंटा आराम भी बल करो, 8 घंटा श्री निर्वात कर्म भी बल करो, वो धंधो आदि भी करिणो आहे। साथ में ये जो बाप धंधो ॾिनो अथई आप समान ठाहिण जो, ये भी शरीर निर्वाह थी वियो न। वो अल्पकाल जे लाइ, ये 21 जन्मनि जे लाइ असां 8 घंटा सेवा कंदासीं बाबा खे यादि करे बाप समान ठाहिण जी, त असांजी 21 जन्मनि जे लाइ कमाई थी वेंदी। तव्हां जो पाठ वॼाईंदा आहियो उन में हिनखे बि ॾाढो भारी महत्व आहे, उन में हिन जो बि ॾाढो भारी महत्व आहे। किथे हिकु जन्म लाइ 8 घंटा नौकरी कंदा आहियो, किथे 21 जन्मनि जे लाइ। जो जेतिरी महिनत कंदो ओतिरो ई पोइ भक्ति में उनजी पूजा थींदी आहे। ये सभु धारणा तव्हां ॿारनि खे ई करणी आहे। तव्हां ॿार पाठधारी आहियो न, बाबा त सिर्फ़ु ज्ञान ॾियण जो पाठ वॼाईंदा आहिनि, बाक़ी शरीर निर्वाह जे लाइ पुरुषार्थ तव्हां कंदा आहियो न, बाबा त न कंदा न। बाप त ईंदा ई आहिनि ॿारनि खे सम्झाइण लाइ कि इहा वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। बाबा त ईंदा आहिनि सम्झाइण लाइ कि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे, चक्र कीअं फिरंदो आहे, इहे सम्झाइण लाइ ई ईंदा आहिनि। युक्ति सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ॿार गफ़लत न करो, सुदर्शन चक्रधारी अथवा लाइट हाउस ठहिणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। इहे त ॼाणंदा आहे शरीर बिना आत्मा पाठ वॼाए न सघंदी। मनुष्य जो कुछ भी, मनुष्य खे कुछ भी पतो न आहे, मनुष्यनि खे त कुझु बि पतो न आहे। इहे त ॼाणंदा आहियो शरीर बिना आत्मा पाठ वॼाए न सघंदी आहे। मनुष्यनि खे त कुझु बि पतो न आहे। भले तव्हां वटि ईंदा आहिनि, सुठो सुठो चईंदा आहिनि, परंतु सुदर्शन चक्रधारी न ठही सघंदा आहिनि न। इन में ॾाढी प्रैक्टिस खपे। तव्हां पोइ किथे बि वेंदव त जीअं ज्ञान सागर ठही वेंदा, जीअं स्टूडेंट पढ़ी करे टीचर ठही वेंदा, पोइ नॉलेज पोइ कॉलेज में पढ़ाईंदो आहे, धंधे में लॻी वेंदो आहे। तव्हांजो धंधो ई आहे टीचर ठहिणु, सभिनि खे सुदर्शन चक्रधारी ठाहियो। ॿारनि चित्र ठातो अथई, डबल सिरताज राजा आहियूं, पोइ सिंगल ताज वारे राजा आहियूं, कीअं ठाहींदा आहिनि। इहे त ठीकु आहे न, परंतु कॾहिं खां कॾहिं ताईं डबल ताज वारा हुया। डबल सिरताज राजा आहियूं, पोइ सिंगल ताज वारा राजा आहियूं, कीअं ठाहींदा आहिनि। इहे त ठीकु आहे न, परंतु कॾहिं खां कॾहिं ताईं डबल ताज वारा ठहिया, कॾहिं खां कॾहिं ताईं डबल ताज हुयो, कॾहिं खां कॾहिं ताईं सिंगल ताज ठहिया, पोइ कीअं कॾहिं राज्य छीनियो। उहो डेट्स लिखणी खपनि अप्रॉक्स, जीअं बि बाबा असांखे सम्झाए अथई। इहो बेहद जो वॾो ड्रामो आहे। कीअं लक्ष्मी नारायण डबल सिरताज सो सिंगल सिरताज सो नो सिरताज ठहिया, कीअं कॾहिं उन्हनि जो राज्य कीअं छीने, कीअं छीने, कॾहिं छीने। इहे डेट्स लिखणी खपनि। इहो बेहद जो वॾो ड्रामो आहे न। इहे सर्टन आहे, पोइ असां वरी खां देवता ठाहींदा आहियूं। हाणे ब्राह्मण आहियूं, ब्राह्मण ई संगम युग जा आहिनि। इहे कंहिंखे बि मालूम न आहे जेसि ताईं तव्हां न ॿुधायो। इहे तव्हांजो अलौकिक जन्म आहे। लौकिक ऐं पारलौकिक खां वरसो मिलंदो आहे न, लौकिक ऐं पारलौकिक खां वरसो मिलंदो आहे, अलौकिक खां न मिलंदो आहे। इन द्वारा बाप तव्हांखे वरसो ॾींदा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि, हे प्रभु। ईअं कॾहिं न चईंदा हे परम प्रजापिता ब्रह्मा। लौकिक पारलौकिक बाप खे यादि कंदा आहिनि, लौकिक पारलौकिक बाप खे यादि कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई न ॼाणंदो आहे, असां ई ॼाणियो। असांखे कंहिं ॿुधायो? बाबा ॿुधायो अथई। पारलौकिक बाप अविनाशी वरसो का, पारलौकिक बाप जो अविनाशी वरसो, लौकिक बाप जो आहे विनाशी वरसो। सम्झो कोई राजा जो ॿार आहे, 5 करोड़ वरसो मिलंदो आहे, ऐं बेहद जे बाप जो वरसो साम्हूं ॾिसंदव त चईंदव हुनजी भेट में त अविनाशी वरसो आहे। उहा उनजी भेट में त इहे अविनाशी वरसो आहे। किथे 5 करोड़ ख़तमु थी वेंदा, उहो त सभु ख़तमु थी वेंदा। दुनिया ख़तमु थींदी त 5 करोड़ बि ख़तमु थी वेंदा। अॼु आग लॻे त सभु 5 करोड़ जली विया था।
अॼु जा जो करोड़पति आहिनि उन्हनि खे माया चटकल आहे न, उहा ईंदा ई न। बाप त ग़रीब निवाज़ आहे न। भारत ॾाढो ग़रीब हुयो, भारत में ॾाढा मनुष्य बि ग़रीब आहिनि। हाणे तव्हां ॾाढनि जो कल्याण करण जो पुरुषार्थ करो था। अक्सर करे करे बीमारनि खे वैराग्य अची वेंदो आहे। हाणे तव्हां ॾाढनि जो कल्याण करण जो पुरुषार्थ करो था। अक्सर करे करे जेका बीमार थींदा वेंदा न उन्हनि खे वैराग्य ईंदो रहंदो आहे। सम्झंदो आहे सम्झंदा आहिनि जीअण जो कमु छा आहे, अहिड़ो रास्तो मिले जो असां मुक्ति धाम में हली वञूं। दुख सां छुटण लाइ मुक्ति मांगदा आहिनि, सत्युग में मांगदा न आहिनि, छो जी हुते दुख न आहे न। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हां सम्झायो। बाबा जा ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि, जो सूर्यवंशी चंद्रवंशी देवता ठहण वारा आहिनि। उहो ई अची करे ज्ञान वठंदा। नंबरवार पुरुषार्थ अनुसार उहो ज्ञान बाप बग़ैर कोई ॾेई न सघे। बाबा बग़ैर उहो ज्ञान कोई ॾेई न सघे, जो बाबा अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, जंहिंसां असां सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा आहियूं। हाणे तव्हां बेहद जे बाप खे छॾे काॾे बि न वेंदव न। जंहिंजो बाप सां गॾु लव आहे उहो सम्झी सघंदा, काॾे बि न वेंदासीं, अर्थात बुद्धि द्वारा हेॾे होॾे न भटकंदासीं। जेका माण्हू बुद्धि भटकंदा आहिनि न, कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे, कॾहिं इहो त्योहार कॾहिं हिनजी पूजा, कॾहिं ईअं कंदा रहंदा आहिनि न। अॼुकल्ह इहे नयो वास्तु शास्त्र निकिरो आहे, थोरो बि दुख परेशानी थींदो त वास्तु शास्त्र में ॾिसंदा भई हीअ डायरेक्शन में इहे रखियो आहे, इन करे दुख अचे थो, इनखे ईअं करो इनखे ईअं करो। सभु बाबा जी यादि में रहो। सभु डायरेक्शन द्वारा सभी डायरेक्शन द्वारा सुख ई सुख ईंदो। बाप सां लव आहे उहो सम्झी सघंदा आहिनि। नॉलेज त ॾाढी सहज आहे। हाणे तव्हां बेहद जे बाप खे छॾे काॾे बि न वेंदव। जंहिंजो बाप सां गॾु लव आहे न उहो सम्झी सघंदा। नॉलेज त ॾाढी सहज आहे, बाक़ी पावन ठहिण में माया विघ्न विझंदी आहे। कोई बि ॻाल्हि में ग़फ़लत कई त ग़फ़लत सां ई हारजी वेंदो। इन करे ॾाढो सावधानी सां हलणो। इन जे लाइ जो असांजी श्रीमत बाबा ॾिनी अथई न, श्रीमत जीअं त हथ आहे न, श्रीमत खे बाबा जो हथु सम्झी करे पकड़े करे हलो। अमृत वेलो, मुरली क्लास, चाट, स्वमान, बाबा खे पत्र ऐं नुमाशाम युग, इनखे कॾहिं बि न छॾणो खपे। जॾहिं जीअं असां कंदा वेंदासीं न उअं अगरि किथे असांजी ग़लती बि हूंदी त असांखे बाबा कंहिं न कंहिं द्वारा सावधान कंदा रहंदा। इन्हनि जो मिसाल बॉक्सिंग सां सुठो लॻंदो आहे। बॉक्सिंग में हिक ॿिए ते जीत पाईंदा आहिनि न। ॿार ॼाणंदा आहिनि माया असांखे हराए ॾींदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि माया असांखे हराए ॾींदी आहे। बाबा चईंदा आहिनि मिठा ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाप ख़ुदि सम्झंदा आहिनि हिन में महिनत आहे। बाप युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। असां आत्मायूं आहियूं, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं, पाट वॼाईंदा आहियूं न। युक्ति बाबा युक्ति ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि। तव्हां आत्मा आहियो, हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियो, पाठ वॼाईंदा आहियो न। बेहद जो बाप जा ॿार आहियो, इहे सुठी रीति पको करिणो आहे। बाबा फील कंदा आहिनि माया इन्हनि जो बुद्धि योग तोड़े ॾींदी आहे। ये सुठी रीति पको करे छॾो कि बेहद ये सुठी रीति पको करे छॾो कि असां आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो पाठ वॼाईंदा ई आहियूं। सम्झो बीमार बि पइजी वियो त दुखी न थींदो, कि सम्झी वेंदव कि हाणे असांखे पंहिंजो ॿियो पाठ वॼाइण वञिणो आहे। कॾहिं कॾहिं बीमारी अहिड़ी अची वेंदी आहे न, त बुढ़ापे में त माण्हू सम्झे ई सही। बाबा फील कंदा आहिनि माया इन्हनि जो बुद्धि योग तोड़े ॾींदी आहे। नंबरवार त आहे ई। हिन हिसाब सां राजधानी ठहींदी आहे न। सभु हिकु रस थी वञे त राजा ई न ठहे। बाबा चईंदा आहिनि अगरि सही ॻाल्हि आहे, सभु हिकु रस थी वञे त राजा ई न ठहे न। लेकिन हिते महाराजा महारानी प्रजा दास दासियूं सभु ठहिणो आहिनि। त उन्हनि खे जेका प्रजा दास दासियूं ठहींदियूं त उन्हनि खे ओड़ो कर्म बि करिणो पई। दास दासियूं जेकियूं ठहींदियूं त उन्हनि जो कमु आहे हिन यज्ञ में तव्हांजे जीवन में विघ्न विझणु। उहो विघ्न विझंदी रहंदियूं। हिन में असांखे छा करिणो आहे? असांखे उन्हनि जे
ॿियो ई उन्हनि जे लाइ संकल्प करिणो आहे इन्हनि जो बि कल्याण थी वञे, उन्हनि ते रहम करो, दया करो, क्षमा करो, छोजो उन्हनि जो पार्ट ई अहिड़ो आहे, उहो न चाहींदे हुए बि अहिड़ो कमु कंदा ई रहंदा। लेकिन असांजो कमु छा आहे, सभिनि जो कल्याण थींदो रहे। ऐं जेकी प्रजा हूंदी उहा त बाबा जे संबंध संपर्क में हूंदी, बाबा जे ज्ञान में, ऐं धारणा भी करे सघंदी, लेकिन पूरी रीति न करे सघंदी। त हिन रीति वो विघ्न न विझंदी, लेकिन थोड़े में ही राजी रहंदी। साहूकार प्रजा ॿाहिरि रही करे सुठो पुरुषार्थ कंदी, सुठो दान पुण्य आदि बाबा जो ज्ञान ॾींदी रहंदी। त बाबा चवनि था ईअं ईअं प्रजा बि ठहींदी, दास दासी बि ठहींदियूं। राजई में त सभु हिकु रस न रही सघनि, इहे ॻाल्हियूं तव्हांजे सवाइ कोई न ॼाणंदा आहिनि। हाणे ॾिसो, हिकु थी राजा रानी केरु ठाहींदो, जो बाबा जी शक्ति वठी करे ॿियनि खे दान ॾे, जो बाबा जो ज्ञान सम्झी करे दान ॾे। हाणे कंहिंजी बुद्धि में एतिरी शक्ति धारणा करण जी एतिरी उहो ई न आहे, बर्तन ई न आहे, हुनखे थोरी सी धारणा थिए थी, लेकिन उहो चाहे थी मां ॾाढो करां ॾाढो करां ॾाढो करां, त उहो ॿियनि जे जीवन में विघ्न थी विझे, त उहो दास दासी रहंदी। ऐं इहे ई प्रजा सम्झी वेंदी कि न भई मां एतिरो ई करे सघंदी आहियां, त उहो विघ्न न विझंदी, उहो ओतिरो धारणा करे हलंदी। हीअ क्वालिटी थींदी आहे आत्माउनि जी। ऐं जेका राजा रानी ठहींदा उहो धारणा बि कंदा, कंहिंजे जीवन में विघ्न बि न विझंदा, ऐं दान कंदा रहंदा। राजा रानी जेका ठहींदा न उहो विघ्न बि न विझंदा, सभिनि जे कल्याण सोचंदा ऐं दान कंदा रहंदा। इहे ॻाल्हियूं असांजे सवाइ कोई न ॼाणंदो आहे। असां पंहिंजी राजधानी स्थापना करूं था न, इहे सभु ॻाल्हियूं तव्हां में बि अनन्य जो आहिनि, उन्हनि खे ई यादि रहंदी आहे। इहे ॻाल्हियूं कॾहिं बि भुलिजणियूं न खपनि। बाबा ॼाणंदा आहिनि, असां ॿार ॼाणंदा आहिनि, असां भुलिजी वेंदा आहियूं। बाबा ॼाणंदा आहिनि, ॿार भुलिजी वेंदा आहिनि, ॿार बि ॼाणंदा आहिनि, असां भुलिजी वेंदा आहियूं। न त ॾाढी ख़ुशी रहणी खपे। असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं, पुरुषार्थ सां ई ठाहे सघंदा आहियूं न, सिर्फ़ु चइण सां न। बाबा त अचण सां ई पुछंदा आहिनि, ॿार सावधान सुदर्शन चक्रधारी थी करे वेठा आहियो। बाबा त अचण सां ई पुछंदा आहिनि, ॿार सावधान सुदर्शन चक्रधारी थी करे वेठा आहियो। बाप ई सुदर्शन चक्रधारी आहे जो इन में प्रवेश कंदा आहिनि। मनुष्य त चईंदा आहिनि विष्णु आहे सुदर्शन चक्रधारी, उन्हनि खे त पतो ई न आहे कि लक्ष्मी नारायण आहे। इन्हनि खे ज्ञान कंहिं ॾिनो, जंहिं ज्ञान द्वारा इन्हनि इहे लक्ष्मी नारायण जो पद प्राप्त कई। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि। दिखाईंदा आहिनि सुदर्शन चक्र सां मारी, ताकि चित्र ठाहिण वारे ते हसी ईंदी आहे। विष्णु जी निशानी कंबाइन गृहस्थ आश्रम, विष्णु जी निशानी कंबाइंड गृहस्थ आश्रम। चित्र शोभदो आहे, बाक़ी इहे कोई राइट चित्र न आहे। पहिरियों तव्हां ॼाणंदा न हुयो, 4 भुजा वारो हिते किथां ईंदो, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां में बि नंबरवार ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि सॼो मदार तव्हांजी पुरुषार्थ ते आहे। बाप जी यादि सां ई पाप कटजा। सभिनि खां जास्ती नंबर 1 इहो पुरुषार्थ हलणो आहे। टाइम त बाप ॾिनो अथई न, गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे, घर गृहस्थी बि संभालणी आहे, न त ॿार आदि केरु संभालंदो। उहो सभु कुझु कंदे हुए बि प्रैक्टिस करणी आहे, बाक़ी ॿी कोई ॻाल्हि न आहे। श्री कृष्ण जे लाइ ॾेखारियो अथई अकासुर बकासुर आदि खे सुदर्शन चक्र सां मारी। हाणे इहे तव्हां सम्झंदा आहियो चक्र आदि जी त हिते कोई ॻाल्हि न आहे। कहिड़ो चक्र, बुद्धि में इहे चक्र घुमाइणो आहे कि मां ही आत्मा सतयुग में देवता, पोइ त्रेता में क्षत्रिय, पोइ द्वापर में वैश्य, पोइ शूद्र ठहियमि। हाणे मां आत्मा वापसि ब्राह्मण ठही आहियां, पोइ वापसि देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ठहींदमि। त बाबा चवनि था कि ईअं ईअं पंहिंजे सुदर्शन चक्र फिरायो, तॾहिं इहे अकासुर बकासुर जो बि आहिनि, इहे
असांजे जेको बि हिसाब किताब आहे, जो बि बुरे स्वभाव संस्कार आहिनि, जो बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि, जो बि विकार आहिनि, इहे सभु ख़तमु थी वेंदा। हाणे इहे त सम्झंदा आहियो चक्र आदि जी त ॻाल्हि न आहे, केतिरो फ़र्क़ु आहे न, इहे बाप ई सम्झाईंदा आहिनि। मनुष्य खे सम्झाए न सघे, मनुष्य जी सदगति न करे सघंदा आहिनि। रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज कोई सम्झाए न सघे। सुदर्शन चक्र जो अर्थ छा आहे, सो बि हाणे बाप सम्झाईंदा आहिनि। शास्त्रनि में त कहानियूं अहिड़ियूं ठाही अथई जो ॻाल्हि न पुछो, देवताउनि खे बि हिंसक ठाहे छॾियो अथनि। शास्त्रनि में त कहानियूं अहिड़ी ठाही अथनि जो ॻाल्हि न पुछो, देवताउनि खे बि हिंसक ठाहे छॾियो अथनि। हाणे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे एकांत में वेही वीचार सागर मंथन करो। हर हिकु ॻाल्हि खे रात्रि जो ॿार पहिरा ॾींदा आहिनि, उन्हनि खे टाइम ॾाढो मिलंदो आहे न, उहो ॾाढो यादि करे सघंदा आहिनि। बाप खे यादि कंदा आहिनि, सुदर्शन चक्र बि फिराईंदा रहो, यादि कंदा त ख़ुशी में निंड बि फिटी वेंदी। जेके धन मिलंदो आहे न, उनखे ॾाढी ख़ुशी रहंदी आहे, कॾहिं झुटको न खाईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असां एवर हेल्दी वेल्दी ठहींदा आहियूं न, असां ॼाणंदा आहियूं असां एवर हेल्दी वेल्दी ठहींदा आहियूं। त हिन में सुठी रीति लॻी वञिणो खपे। बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हां एवर हेल्दी वेल्दी ऐं हैप्पी ठहींदा। हेल्दी वेल्दी हैप्पी ठहिण लाइ बाबा चवंदा आहिनि सदा ख़ुदि खे अकाल मूर्त आत्मा सम्झो, सदा त्रिकालदर्शी स्थिति ते स्थित रहो। त इन सां असां एवर हेल्दी वेल्दी हैप्पी थी वेंदासीं। त इन में सुठी रीति लॻी वञिणो खपे। इहे बि हाणे बाप ॼाणंदा आहिनि, इहे ड्रामा अनुसार जो कुझु हलंदो आहे इहे उहो ठीकु ई आहे, पोइ बि पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि बाबा। हाणे बाप शिक्षा ॾींदा आहिनि, इहे अहिड़ा ॾाढा आहिनि जंहिंमें न ज्ञान आहे न योग आहे। कोई बुद्धिवान विद्वान आदि अची वञे त ॻाल्हि करे न सघे। सर्विसेबल ॿार ॼाणंदा आहिनि असां वटि केरु सम्झाइण वारा सुठा आहिनि, पोइ बाप बि ॾिसंदा आहिनि इहे बुद्धिवान पढ़ो लिखो माण्हू आहे, सुठो आहे ऐं सम्झाइण वारो ॿुधू आहे, त बाबा बि प्रवेश करे वेही करे उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि। लेकिन असांखे ख़ुदि जी बि सम्झ हुजणी खपे, भई मूं में त एतिरी सम्झ आहे न, त ज़रूरु इहा बाबा जी ई कमाल आहे। हिन में अहंकार न अचिणो खपे। पोइ अगरि तव्हां हिकु बार अहंकार न कयो न, निरंकारी थी करे रहियो न, त पोइ बाबा तव्हां द्वारा ॾाढी सर्विस कराईंदा, पोइ असांजी बि बुद्धि खुलंदी वेंदी आहे। त जो सचा ॿार हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि असां में त एतिरो ज्ञान न हुयो जेतिरो बाबा वेही इन्हनि खे सम्झायो अथई। कोई खे त पंहिंजो अहंकार अची वेंदो, इहे बि उन्हनि खे उन्हनि जो अचिणो मदद करिणो ड्रामा में नूंदा। ड्रामा वॾो विचित्र आहे, इहे सम्झण में ॾाढी विशाल बुद्धि खपे। इहे ड्रामा कीअं ठहियलु आहे, छा आहे, हिनखे सम्झण में ॾाढी विशाल बुद्धि खपे। हाणे त ॿार ॼाणंदा आहियो असां उहा राजधानी स्थापना करूं था न, जंहिंमें सभु गोरा ई गोरा हूंदा, जंहिंजी आत्मा शरीर ॿई सतो प्रधान हूंदा, कारा हूंदा ई न, मतिलबु कलर बि कारो न हूंदो। ये बि तव्हां गोरो ऐं कारो चित्र ठाहे करे लिखो, 63 जन्म काम चिता ते वेही करे अहिड़ा कारा थी आहिनि। हिते आत्मा जी ॻाल्हि बाबा कंदा आहिनि। वैसे हुते शरीर सां बि कोई कारो न हूंदो, आत्मा ई ठहींदी आहे कारी। लक्ष्मी नारायण जो बि कारो चित्र ठातो अथनि। इहे न सम्झंदा आहिनि कि आत्मा कारी ठहींदी आहे। इहे त सतयुग जा मालिक गोरा हुया, पोइ काम चिता ते वेही काला थी वेंदा आहिनि। आत्मा पुनर्जन्म वठंदे वठंदे तमो प्रधान थी वेंदी आहे न, त आत्मा बि कारी, शरीर बि कारो थी वेंदो। त हसी हसी में पुछी सघंदा आहियो इहे लक्ष्मी नारायण खे काथां कालो, काथे कारो, काथे गोरो छो ॾेखारियो अथनि। ईअं हसी हसी में पुछी सघंदा आहियो, कारण छा आहे, ज्ञान त आहे न उन्हनि खे। श्री कृष्ण ई गोरो, पोइ श्री कृष्ण ई सांवरो छो, इहे त तव्हां हाणे ॼाणंदा आहियो न।
तव्हांखे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न, त असां पंहिंजे हिन ज्ञान टियों नेत्र जो खुलियो आहे, असां हिन द्वारा सभिनि जो बि टियों नेत्र खोले छॾियो। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ख़ुशी सां भरपूर रहण लाइ एकांत में वेही मिले हुए ज्ञान धन जो सिमरण करो। पावन व सदा निरोगी ठहण लाइ यादि में रहण जी महिनत करो। ॿियो आहे बाप समान मास्टर ज्ञान सागर ठही सभिनि खे स्वदर्शन चक्रधारी ठाहिणो आहे। असांखे सभिनि खे स्वदर्शन चक्रधारी ठाहिणो आहे। लाइट हाउस ठहिणो आहे। भविष्य 21 जन्म जे लाइ शरीर निर्वाह जे लाइ रूहानी टीचर ज़रूरु ठहिणो आहे। मास्टर ज्ञान सागर ठही सभिनि खे सुदर्शन चक्रधारी ठाहिणो आहे, अर्थात चक्कर जो ज्ञान ॾियणो आहे। लाइट हाउस ठहिणो आहे। ॿियो हिन जन्म में त हिकु जन्म जे लाइ त अगरि तव्हां कमायो था त उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असांखे हाणे 21 जन्मनि जे लाइ बि 8 घंटा सर्विस करणी आहे। वरदाना त्रिकालदर्शी स्थिति ते स्थित थी टिनिनि कालनि खे स्पष्ट अनुभव करण वारा मास्टर नॉलेजफुल ठहो। जो त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रहंदा आहिनि उहे 1 सेकेंड में टिनिनि कालनि खे स्पष्ट ॾिसी सघंदा आहिनि। कल्ह छा हुयासीं, अॼु छा आहियूं, कल्ह छा हूंदासीं, उन्हनि जे अॻियां सभु स्पष्ट थी वेंदो आहे। उन्हनि जे अॻियां सभु स्पष्ट थी वेंदो आहे। जीअं कोई बि देश में जॾहिं टॉप पॉइंट ते बीह रहो त उनजी सॼी शहर ॾिसी सघंदा आहियो त मज़ो ईंदो आहे। ईअं ई संगम युग टॉप पॉइंट आहे। इन ते बीह करे टिनिनि कालनि खे ॾिसो त फलक सां चईंदा कि असां देवता हुयासीं, हाणे वरी ठहूं था, असां सभु देवी देवता ठहूं था। इनखे ई मास्टर नॉलेजफुल चइबो। त संगम युग जे टॉप पॉइंट ते बीह रहो। मां संगम युगी वासी ब्रह्मण आत्मा ऐं टिनी पूरे चक्कर खे ॾिसो त असां टिनिनि कालनि खे ॾिसी सघंदा आहियूं। फलक सां चईंदा आहियूं मां ई परमधाम में बाबा सां गॾु हुयमि, बाबा जे नज़दीक मां ई सत्युगी देव आत्मा। पोइ ईअं चक्कर लॻाए लॻाए हाणे मां ई परफेक्ट ब्रह्मण सुफ़रिश्तो ठही वई आहियां। ऐं पोइ बाबा सां गॾु वञी करे पोइ फिर देवता ठही करे ईंदासीं। इनखे चइबो आहे मास्टर नॉलेजफुल। स्लोगन आहे हर समय अंतिम घड़ी आहे, इहा स्मृति सां सदा एवर रेडी ठहो। असांजी इहा सेकेंड अगरि अंतिम घड़ी अची वञे त असां एवर रेडी आहियूं, अर्थात असां सभु कुझु भुलिजी करे हिकु बाबा जी यादि में वेही सघंदा आहियूं। हाणे बाबा चए हलो ॿार, बसि बाबा मां ॿियो कुझु यादि त न ईंदो। हीअ सेवा बि यादि न अचणी खपे, पुरुषारथ बि यादि की न मूंखे इहो पुरुषारथ करिणो आहे, ईअं करिणो आहे, ईअं करिणो आहे, हीअ बि यादि न अचणो खपे। असांखे सिधा तॾहिं बाबा चईंदा आहिनि हमेशह देही अभिमानी स्थिति में स्थित रहो। कॾहिं मां आत्मा हिन शरीर खे यूज़ करे कर्म थी करां, कॾहिं बि बाबा चए स्टॉप त बसि देह सां न्यारी आत्मा परमधाम में। हिनखे चइबो आहे एवर रेडी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।